रुकंदासीं ठटे जो। ठटे में तालीमी माहिर ऐं अदब दोस्त कलंदर शाह लकियारी लाडाणो करे वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे। अव्हांखे ॾींदा हलूं त ठटे में तालीमी माहिर ऐं अदब दोस्त कलंदर शाह लकियारी लाडाणो करे वियो आहे। कलंदर शाह लकियारी कराची जी अस्पताल में दम धणी हवाले कयो आहे। कलंदर शाह लकियारी सिंध यूनिवर्सिटी जे इंग्लिश डिपार्टमेंट जो चेयरमैन भी रहियो। इन हवाले सां राब्तो कयो आहे ठटो में आवाज़ टीवी जे रिपोर्टर महमूद भंबरो सां। जी महमूद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल अफ़सोस जी ख़बर आहे। सिंध जो हिकिड़ो ॾाहो अदीब दानिश्वर इंग्लिश डिपार्टमेंट जो साबिक़ा चेयरमैन कलंदर शाह लकियारी जेको अॼु कराची जे हिकु अस्पताल में दम जेको आहे धणी हवाले कयो आहे। कलंदर शाह लकियारी जेको आहे कुझु ॾींहं पहिरीं कोरोना में मुब्तला थियण बैदि कराची जे एक्सपो सेंटर में जेको आहे उते ज़ेरे इलाज रहियो, जिते संदसि कोरोना पॉज़िटिव अचण खां पोयां संदसि साह में तकलीफ़ वधी वई, जेका पोयां उनखे कराची जे उनजे पुट जे मुताबिक़ इहो ॿुधायो पियो वियो त कराची जे अस्पताल में बेड न हुजण जे करे उन्हनि खे उतां खां शिफ्ट कयो वियो, जेका पोयां कलंदर शाह लकियारी खे बदीन जे इंडस अस्पताल में बि दाख़िल कयो। जंहिं बैदि सोशल मीडिया ऐं मीडिया ते ख़बरूं हलण खां पोयां वज़ीर आला सिंध जेको आहे नोटिस वठण खां पोयां हिकु भेरो ॿीहर कलंदर शाह लकियारी के कराची मुंतकिल करायो, जिते संदसि डाओ अस्पताल में खेसि ज़ेरे इलाज रखियो वियो, जिते संदसि इलाज हली रहियो, जंहिंजो वज़ीर सिहत डॉक्टर आज़रा पैचो साहिबा बि नोटिस वरितो। ऐं अॼु जेको आहे उहो कलंदर शाह लकियारी जेको आहे साह जो सॻो टुटण सबबि हितां खां लाडाणो करे वियो आहे। कलंदर शाह लकियारी खे ॿुधायो वञे पियो त पहिरीं जान छोरो जेको आहे उते न्यो विधो, जितां खां पोयां खेसि जनाज़े नमाज़ अदा करण खां पोयां संदन अबाणू क़ब्रिस्तान जेको आहे अहमद खान ज़हूर जेको बठोरो में आहे उते उनजी तदफ़ीन कई वेंदी। हिन वक़्त ताईं उनजे तदफ़ीन जो जेको टाइम आहे उहो न ॿुधायो वियो आहे। अलबत्ता इहो आहे त जनाज़े नमाज़ जेको आहे उहो जामशोर में अदा करण खां पोयां कलंदर शाह लकियारी खे जेको आहे अबाणे क़ब्रिस्तान बठोर में उनजी तदफ़ीन कई वेंदी। जी ठीक है महमूद, बड़ी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाए रहिया हुआसीं त ठटो में तालीमी माहिर ऐं अदब दोस्त कलंदर शाह लकियारी लाडाणो करे वियो आहे। कलंदर शाह लकियारी सिंध यूनिवर्सिटी जे इंग्लिश डिपार्टमेंट जो चेयरमैन भी रहियो। कलंदर शाह लकियारी जूं आख़िरी रस्मूं बठोरोलक ॻोठ अहमद खान ज़हूर में अदा कयूं वेंदियूं। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त ठटो में तालीमी माहिर ऐं अदब दोस्त कलंदर शाह लकियारी लाडाणो करे वियो आहे। कलंदर शाह लकियारी सिंध यूनिवर्सिटी जे इंग्लिश डिपार्टमेंट जो चेयरमैन भी रहियो। कलंदर शाह लकियारी कराची जे अस्पताल में दम धणी हवाले कयो आहे।